राजधानी जैकबाद में बरसाती बोर्ड सबब फनकार भी परेशानियों में मुब्तला हैं। फनकारन पारां वार न थियण खिलाफ प्रेस क्लब अॻियां राग गाए एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे हुज़ैर बश मुग़ैरी। बजो वाला हो मिठड़ा गरीब जो वाला कहीं दर्द बंदज कम तू आके बुलंदड़ के तार तू मुझे तिंद जे मारन के मुझे तिंद जे मारन के दुखे वक्त में त संभार तू मौला रहम कजा पाकिस्तान मथा इन गरीब आवाम जो छा थींदो वयो तेल यको लटो बिचड़ी आया बियो को क़यामत केड़ो ईंदो। नाज़रीन, जिते बरसात तबाही मचाए विया आहिनि उते बरसाती त माण्हू घणा निकिरी आया आहिनि। उन्हनि में जेके फनकार आहिनि उहो बि बरसात मुतासिरनि सां गॾु एहतिजाज करणु प्रेस क्लब पहुता आहिनि। अचो त सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन्हनि जो छा चवणु। सॼी सिंध मुतासिर आहे, जेको बि सिटी बि मुतासिर थी आहे। असां DC साहब ॾे ॿ टे चकर विया आहियूं, हो घर खां निकिरे ई कोन थो, ऑफिस खां निकिरे ई कोन थो, 2 बजे 3 बजे ताईं सुतो पियो आहे। ते विज़िट करे न किथे कीअं आहे को कीअं पाण अचे ई कोन थो, न रोड रस्ता घुमे थो। असां त हिते मुतासिर थिया आहियूं। हे जेके बि भाउ फनकार आहिनि असांजे इन जैकबाद सिटी जा, कंहिं सार संभाल लधी आहे, कंहिं न ज़मींदार लधी आहे, त को हे फनकार जैकबाद में रहनि था। बजो वाला हो मिठड़ा गरीब जो वाला हर को पैसे वारल जो सदाए गरीब जी का इज्जत ही ना आए पैसे में तल जो वसा मौला गरीब जो वाला। जी त इन बरसात जेके मुसलसल बरसात हलिया आहिनि इन्हनि में काफ़ी नुक़सान थियो आहे। असां फनकार बि इन में मुतासिर थिया आहियूं ऐं जेके बि असांजा दोस्त आहिनि सभई मुतासिर आहिनि। हिते कंहिं न असांजी सार लधी आहे, न असांखां का पुछा कयो, न आशा वारा, न असांजा जेके आला हुकुमरान आहिनि। कंहिं दर्द बंदज कम तू आके बुलंदड़ के तार तू मुझे तिंद जे मारन के मुझे तिंद जे मारन के दुखे वक्त में त संभार तू। असां बि सभिनि में बोर्ड मुतासिर सभु गॾु थिया आहियूं। अलाह कंदो सभिनि जो कमु थी वेंदो। मौला रहम कजा पाकिस्तान मथा हिन गरीब आवाम जो छा थींदो वयो तेल यको लटो बिचड़ी आया बियो को क़यामत केड़ो ईंदो। मौला रहम कजा पाकिस्तान मथा इन गरीब आवाम जो छा थींदो। हिकु बरसात बेड़ो बोड़ियो वरी सैलाब बि लोड़ियो। हिकु बरसात बेड़ो बोड़ियो वरी सैलाब बि लोड़ियो। वयो तेल यको लटो बिचड़ी आया बियो को मुसीबत केड़ो ईंदो। उन्हनि जी सार नथी लही वञे। असां DC साहब ॾे यको 2-3 चकर विया हुआसीं। उन्हनि दिलासनि में असांखे मोटाए छॾियो, दर खां धिकारे छॾियो। पंहिंजे PA खे चई बाबा उते ॾिसो छा चकर आहे। पोइ हिते पोइ असां DC साहब जे PA खे चयोसीं बाबा असां ग़रीबनि जी बि सार लही वञे। असांजा फनकार बिरादरी जेकी बि आहिनि जैकबाद में कंहिंजूं छतां किरी पियूं, कंहिंजूं छतां टिमी पियूं। बराए महिरबानी करे DC साहब खे अपील आहे, वज़ीर आला सिंध के भी अपील आहे असांजी भी का सार लही वने फनकारन जी। फनकार आहिनि उन्हनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु आहे जेको असां ज़िला इंतिज़ामिया जे दरवाज़े ते वियासीं उतां असांखे वापसि मोटियो ऐं मायूस थी प्रेस क्लब अची पहुता। हिननि मुतालबो कयो आहे वज़ीर आला सिंध खां ऐं DC जैकबाद खां ख़ुदारा असां जेके फनकार आहियूं उहे असां बि मुतासिर थिया आहियूं, असांजो बि माली मदद कयो वञे। कैमरामैन शकील बलोच सां गॾु हज़ूर भाई मुग़ैरी, धरती TV न्यूज़ जैकबाद। हो दिलासन में रहबो भला के सिताई, दिलासन में रहबो भला के सिताई। ओ खुदारा सा जिलो सार साई।